रतेदेरे जे तालके अस्पताल में HIV ट्रीटमेंट सेंटर जी इंचार्ज लेडी डॉक्टर शाहिदा हफ़ीज़ मेमण कुछ ॾींहं अॻु अस्पताल जे ॿिनि डॉक्टर्स खे अस्पताल जे अंदर ही हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल कयो हो त ॿई डॉक्टर्स मछिरजी पिया हुआ। डॉक्टर तेग बहादुर ऐं मक़फूर अर्जन डॉक्टर शाहिदा जे ऑफिस में घिड़ी संदसि टेबल ते ज़ोर सां रजिस्टर उछलायो हो ऐं साणसि बदतमीज़ी बि कई हुई। दरावड़ न्यूज़ ॿिन्ही डॉक्टर्स पारां लेडी डॉक्टर सां बदतमीज़ी करण जा CCTV फुटेज बि हथ करे वरिता आहिनि। डॉक्टर्स जी बदसलूकी वारे रवैये जी हर तरफ़ खां मुज़म्मत बैदि ॿई डॉक्टर मोज़िज़ शहरनि जो मेड़ वठी डॉक्टर शाहिदा जे ऑफिस पहुता। डॉक्टर तेग बहादुर ऐं मक़फूर अर्जन डॉक्टर शाहिदा खां माफ़ी वरिती ऐं चयो त तव्हां असांजी न्याणी आहियो। हुननि डॉक्टर शाहिदा खे अजरक बि पहिरायो। माफ़ी समझो थोरो ई ध्यान असां मेड़ खे शहर जे मज़दूरनि खे मान ॾेई असां हिनखे खटूं बख़्शियूं त हाणे वरी टोॾे आया आहियूं। हे टोॾी मथो रओ बि विझंदा ऐं तोखां माफ़ी बि वठनि था पिया। इहा असांजी सिंधी सकाफ़त आहे पुटु। न्याणीअ खे मथे ते रखिबो आहे, मथे ते रखिबो हो। हा हा अदा हाणे अची दफ़ो असां तव्हांखे बख़्शियो थिए असां उते बि बख़्शियो आहे। हाणे भले बि थोरो तव्हां ॻाल्हायो भई डॉक्टर शाहिदा ॿिन्ही डॉक्टर्स खे माफ़ कंदे चयो त सिंध जी कंहिं बि न्याणीअ सां अहिड़ो वाक़ियो पेश न अचणु घुरिजे। मां त माफ़ कंदमि, शायदि ॿियो को मुंहिंजी जॻह ते माफ़ न करे।